उॾेरोलाल मटियारी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी टिकट ते 3 दफ़ा MNA ऐं 1 दफ़ो MP रहंदड़ पीपल्स पार्टी जो सीनियर अॻूणो MNA अमीर अली शाह जामोद घणो अरसो बीमार रहण बाद वफ़ात करे वियो, जंहिंजी जनाज़े नमाज़ मटियारी जामोद पार्क में अदा कई वई, जे बाद खेसि मटियारी में अबाणी कब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो वियो। अॻूणे MNA हैदराबाद सैयद अमीर अली शाह जामोद जी जनाज़े नमाज़ मटियारी जे जामोद पार्क में अदा कई वई, जंहिंखां पोइ मरहूम खे संदसि अबाणी कब्रिस्तान में सुपुर्द ख़ाक कयो वियो। जनाज़े नमाज़ में मुख़्तलिफ़ सियासी समाजी शख़्सियतुनि समेत इलाइक़े जे केतिरनि ई माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। जनाज़े नमाज़ में साबिक़ा सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरो, अॻूणो सूबाई वज़ीर सैयद जलाल शाह जामोद, सीनियर सरदार मोहम्मद अली शाह जामोद ऐं ॿियनि जी जनाज़े नमाज़ में शिरकत कई। मरहूम जो तॾो हैदराबाद लतीफ़ाबाद में जामोद हाउस ते विछायो वियो आहे, जहिड़े त सैयद अमीर अली शाह जामोद PP ज़िले मटियारी जे सदर अली हुसैन शाह जो चाचो हो, जिते संदसि फर्ज़ंदनि में अॻूणो MNA तारिक शाह जामोद, सैयद फैसल शाह जामोद, डॉक्टर अब्दुल क़ादिर शाह जामोद शामिल आहिनि, जिन सां उज़ुर ख़्वाही जो सिलसिलो जारी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।